अस्सलाम वालेकुम दोस्तों, फ़कीर सिकंदर आवां जी ख़िदमत में हाज़िर आहियां। दोस्तों, हिन महिल असां 3 नंबर वीडियो क़ुरान शरीफ़ में खणी आयासीं, जेको तव्हांखे ॿुधायोसीं। क़ुरान शरीफ़ में एतिरियूं ॻाल्हियूं आहिनि जिन जे ॻाल्हियुनि जे करण सां सुवाल जनम वठनि था। दोस्तों, माना ही असां 3 नंबर वीडियो तव्हांजे आॾो पेश था कयूं। दोस्तों, हज़रत सालेह अलैहिस्सलाम जे क़ौम जे लाइ अल्लाह साईं निशानी तौरु ॾाची मोकिलियो ऐं उन सालेह अलैहिस्सलाम जे क़ौम उन ॾाचीअ जा खुछ कपिया। जॾहिं खुछ कपियूं त अल्लाह साईं जलाल में अची वियो ऐं जलाल में अची करे उन माना क़ौम खे अल्लाह अज़ाब आंदो ऐं उन्हनि खे बर्बादु कयो, तबाह कयो। दोस्तों, ॿियो सबत वारी क़ौम हुई। उन्हनि जॾहिं नाफ़रमानियूं कयूं, इनहराफ़ी कयूं त उन्हनि ते अल्लाह अज़ाब आंदो, उन्हनि खे भोला बांदर सूअर बणाई। दोस्तों, अहिड़े लेवल सां माना इहे जॾहिं इंसान जे ज़हन में इहे ॻाल्हियूं ईंदियूं त हुननि जे ज़हन में सुवाल जवाब जनम वठंदा। जॾहिं वञी कंहिं आलम बुज़ुर्ग वटि वञी सुवाल जवाब कंदा, चवंदा जॾहिं सालेह अलैहिस्सलाम जे क़ौम लाइ ॾाची निशानी तौरु मोकिली वई त उन ॾाचीअ जे खुछ कपण सां माना अल्लाह जलाल में अची वियो ऐं जलाल में अची उन सॼे क़ौम खे माना अल्लाह अज़ाब कयो ऐं उन्हनि खे तबाह बर्बादु कयो। छा हिकु जानवर जे लाइ इंसान ज़ात जे माना सॼे क़ौम जे खे तबाह कयो वियो, इहो सुवालु जनम वठंदो। ऐं उहे आलम सबूरा उन्हनि खे मुतमइन करण जी कोशिशि कंदा, के मुतमइन थींदा, के माण्हू मुतमइन न थींदा। बहरहाल वरी सबत वारी क़ौम जे लाइ मां ॿियो सुवालु जनम वठंदो। सबत वारी क़ौम जेकॾहिं इनहराफ़ी कई ऐं माना इनहराफ़ी कई ऐं माना उन ते अमल न कयो ऐं उन ते अज़ाब आंदो वियो त उन्हनि खे भोला भांदर सूअर बणायो। छा माना इहे माना जेको इब्लीस सां जेको मुआहिदो कयो वियो उन में ॼाणायो वियो हो त मां क़यामत खां अॻु में जेकॾहिं इनहराफ़ी को कंदो त मां उन्हनि जा शिकिलूं तब्दील कंदुसि, भोला भांदर ऐं उन्हनि खे सूअर बणाईंदुसि। अहिड़ी का माना उन में कमिटमेंट में जेको माना जेको हुन में जेको माना ठाह जेको थियल हुयो, जेको मुआहिदो जेको थियल हो, उन मुआहिदे में ऐं अल्लाह ऐं इब्लीस जे विच में मुआहिदे में अहिड़ी का ॻाल्हि लिखियल आहे या हुई। इहे बि सुवाल जनम वठंदा। नेठि आलम सबूरा उन्हनि खे सम्झाइण जी कोशिशि कंदा ऐं मुतमइन करण जी कोशिशि कंदा ऐं उन्हनि खे सम्झाइण जी कोशिशि, के मुतमइन थींदा, के मुतमइन न थींदा। मगर इहे ॻाल्हियूं खणी अची माण्हू को जेको मुतमइन न थींदो, कंहिं मुजमे में कंहिं दोस्तनि सां कंहिं माण्हुनि सां उहे ॻाल्हियूं ओरींदा जीअं असांजे इल्म में इज़ाफ़ो थिए। मगर हिन महिल नेट ऐं माना फेसबुक जो दौरु आहे, को उते उन्हनि जो वीडियो माना भरे वठे, को अहिड़ो माण्हू जेको भरे अची ऐं वीडियो हिन माना फेसबुक ते रखे ऐं फेसबुक ते रखणु शर्त ही मुल्ले खे ॼण बाह लॻी वई ऐं मुल्लो उथी उन जे लाइ माना फतवाऊं जारी करे त इन माण्हू खे क़तलु कयो वञे, इन खे इहो वाजिबुल क़तलु आहे, इन खे सज़ा ॾिनो वञे, इहो मुस्लमान न आहे, इहो काफ़िर आहे। छा ही माना जेको तव्हां शऊर वारा माण्हू आहियो, शऊर रखंदड़ आहियो, छा माना तव्हां इहा ॻाल्हि क़बूलु कंदव? ऐं जीअं माना पंहिंजो मखदूम बिलावल जो दौरु, पुराणे दौर में मखदूम बिलावल खे ऐं शाह इनायत खे शहीद कयो वियो, सूलियुनि ते चाढ़ियो वियो ऐं घाणे पीलायो वियो। छा इहो दौरु वरी तव्हां वरजाइण छॾींदो? छा इन मुल्ले खे तव्हां माना एॾी इजाज़त ॾींदो जेको ही कंहिं माण्हूअ जे माना सुवाल पुछण खां ऐं उन में माना एतिरो माना अची वञे ऐं माना इंतिहा पसंदी? छा आहे इंतिहा पसंदी तव्हां करणु ॾींदो? दोस्तों, इहे मां तव्हांजे आॾो इन लेवल सां रखियो। हालांकि क़ुरान शरीफ़ में अञा अलाए केतिरियूं आयतूं आहिनि, मगर मूं तव्हांखे चइनि वीडियोनि जो तव्हांखे मूं चयो ही 3 नंबर वीडियो ही तव्हांजे आॾो रखी। महिरबानी। अस्सलाम वालेकुम।